गंबट में हथरादू बिजली जे अणएलानियल लोड शेडिंग जज खे चेड़ाए विधो। थर्ड सिविल जज बिजली बंद करण ते लाइन सुपरिटेंडेंट खे जेल जी हवा खाराए छॾी। गंबट जे थर्ड सिविल जज सईद अहमद शेख शहर में बिजली जे अणएलानियल लोड शेडिंग जो नोटिस वठंदे लाइन सुपरिटेंडेंट वहीद शेख खे अदालत में तलब कयो। अदालत पारां बिजली जे हथरादू बंदिश बाबति मुतमइन कंदड़ जवाब न ॾियण ते लाइन सुपरिटेंडेंट खे लॉकअप कराए छॾियो। जंहिंखां पोइ सेप्को अमले जा मुलाज़िम थाणे ते पहुची विया। एसडीओ जे मुदाख़लत बाद पुलिस लाइन सुपरिटेंडेंट खे आज़ाद करे छॾियो। लॉकअप खां ॿाहिरि निकिरण बाद लाइन सुपरिटेंडेंट वहीद शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त तेज़ हवा ऐं बरसाति खां पोइ फॉल्ट पैदा थियण करे बिजली बंदि कई वई। अदालत खे आगाह करण बावजूदि जज खेसि बेगुनाह लॉकअप में बंदि कराए साणसि नाइंसाफ़ी कई आहे। इंतिहाई अहम ख़बर आहे गंबट खां, जिते बिजली जे अणएलानियल लोड शेडिंग जो जज नोटिस वठंदे लाइन सुपरिटेंडेंट खे जेल जी हवा खाराए छॾी। गंबट ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कुझु ॾींहनि खां लाॻीतो बिजली जे बंदिश जो थर्ड सिविल जज सईद अहमद शेख नोटिस वठंदे लाइन सुपरिटेंडेंट वहीद शेख खे अदालत में तलब कयो। अदालत पारां बिजली जे बंदिश बाबति पुछाणो करण ते लाइन सुपरिटेंडेंट मुतमइन कंदड़ जवाब न ॾेई सघियो, जंहिं तां अदालत खेसि लॉकअप में बंदि कराए छॾियो। लाइन सुपरिटेंडेंट जे लॉकअप थियण बाद सेप्को मुलाज़िम थाणे आॾो पहुची विया ऐं एसडीओ जे मुदाख़लत बाद लाइन सुपरिटेंडेंट वहीद शेख खे पुलिस आज़ाद करे छॾियो। जेल मां आज़ाद थियण बाद लाइन सुपरिटेंडेंट वहीद शेख सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त तेज़ हवा ऐं बरसाति खां पोइ लाइन में फॉल्ट पैदा थियण करे बिजली बंदि कई वई। अदालत खे आगाह करण बावजूदि खेसि लॉकअप में बंदि कराए साणसि नाइंसाफ़ी कई वई आहे। HSTV न्यूज़ गंबट।